के न्यूज़, आपका अपना न्यूज़। सिंधी संगत द्वारा इंटरनेशनल सिंधी राइम्स कंपटीशन का आयोजन किया गया, जहां शहर के कई सारे बच्चों ने इस कंपटीशन में भाग लेकर इसकी शोभा बढ़ाई। इसी के बाद एनसीटी स्कूल में कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां बच्चों को सम्मानित किया गया। आइए देखते हैं। वो जगह कम कर रहे हैं, शुक्रगुजार आहियूं। ये अॻियां कम कंदियूं आहिनि। असां तरफ़ां जेका बि मदद खपंदी असां बिल्कुलु तयारु आहियूं। हमेशह इहा ॻाल्हि ध्यान में रखूं। श्रीमती आशा चांद सालनि खां कमु पई थी करे। जॾहिं नंढड़ी हूंदी हुई, मुंहिंजो माता पिता सभिनी खे ख़बर आहिनि ख़्याल ऐं जेको इहा उत्तम जी धी आहे, बराबरि आहे। सुंदरी उत्तम चंदा आहिनि, जेके कहाणियूं हुयूं ॾाढियूं सुठियूं हूंदियूं हुयूं ऐं मां नंढे हूंदे खां उन्हनि जो ॾाढो फैन हूंदो हुयुमि। इहो ॿुधाइण जो खे जॾहिं अञा मां 5-6 दर्जो पढ़ंदो हुउमि त मां उन्हनि जी कहाणी पढ़ंदो हुउमि ऐं 10 दर्जे ताईं मां सम्झां थो त जेके बि किताब लेखकनि लिखिया हुआ सिंधी सर्किट में लाइब्रेरी हुई, मां उहे सभु पढ़ी छॾिया। माना घटि में घटि 1000 खां वधीक मां किताब उन वक़्तु पढ़ी छॾिया। हिकिड़े ॾींहं में 2-2 किताब खणी पढ़ंदो। पर हाणे अहिड़ो ज़मानो अची वियो आहे त किताब त छॾियो, इवन स्कूल जा जेके टेक्स्ट बुक्स आहिनि उहे बि ॿारनि नथा पढ़नि। सिधो असांखे रेडीमेड कोचिंग क्लासिस जा आंसर क्वेश्चन ॾियो, असां उहे पढ़ी करे इम्तिहान ॾींदासीं। वक़्तु बदिलिजी वियो आहे, पर हुन खां पोइ बि आशा चांद पंहिंजो जेको कमु जेको आहे हेॾनि सालनि खां हिन उमिरि ताईं अञा ताईं करे थी पई। सिंधियत धीरे धीरे घटिजी रही आहे, तो उनके बचाइण जो कमु जेको आहे एक्चुअली माउरनि जो थींदो आहे। त हुनजे माउ ई जेका आहे मातृभाषा जेका नालो ई लिखियल आहे मातृभाषा, पितृभाषा कान्हे। त माउ जेका आहे उहा पंहिंजी ॿारनि जी भाषा सेखारींदी आहे। हिन स्कूल में दसवें स्कूल में 2 साल खां मां भाउ चौधरी खे बराबरि वधाईंदो वियुमि त सिंधी विषय ॿारनि खे पढ़ायो वञे ऐं उहा ॻाल्हि अमल में हली वई। वापसि उन खे ॼाण आहे हिन ॻाल्हि जी त मां पंहिंजे ॿिए खे प्रचार कंदो आहियां, चाहे संस्थान जी तरफ़ां कयां न कयां। मुंहिंजो इहो फ़र्ज़ु आहे पंहिंजी मातृभाषा, पंहिंजी संस्कृति, सभ्यता, साहित्य जी सुरक्षा करणु, इहो असां मां हिते करे पढ़ूं। हिन ॾिस में असांजी भेण आशा चांद देश विदेश में अलॻि अलॻि शहर में वञे थी। मां बि अलॻि अलॻि शहर में रांदि वञा थो। ख़ुशी थींदी आहे त उते जेके सिंधी मैनेजमेंट जा स्कूल्स हूंदा आहिनि, दास पोस्ट करे उते वेंदो आहे। असां हिते आयासीं सिंधी संगत में, जाम ख़ुशी थी। असांजे ॿारनि पार्ट वरितो आहे, 3 साल आहे। असांखे जाम ख़ुशी, असां अॼु खां पोइ सिंधी ॻाल्हाईंदासीं, ॿारनि खे बि सिंधी सेखारींदासीं। त असांजा ॿार इहो 3rd नर्सरी कॉम्पिटिशन खटिया आहिनि ऐं हिते जेका असांखे सिंधियुनि में जेका रेस्पेक्ट, जेका इज़त मान असांखे मिले थो ऐं मैडम असांजे लैंग्वेज खे, सिंधी भाषा खे वधाइण लाइ जेके कोशिशूं करे रहिया आहिनि, उन लाइ मां उन्हनि जी ॾाढी शुक्रगुज़ार आहियां। थैंक यू, मां ॾाढी तव्हांजी शुक्रगुज़ार। जय झूलेलाल। शुक्रगुज़ार आहियूं। सिंधी असांजी ॿोली आहे। मुंहिंजी गुड़िया 2nd टाइम सर्टिफिकेट वठी वई। मैंने मंच ते बीठी आहे, वॾी ख़ुशी असांखे इहा आहे। अॼु तव्हांखे ॿुधाइण थी चाहियां त हीअ असांजी 3 सिंधी इंटरनेशनल लेवल ते राइम कॉम्पिटिशन जेका आशा चांद जी जे पारां रखी वई, असांजे ॿारनि खे सिंधी पोयम चवण जो मौक़ो ॾिनो वियो। अॼु मुंहिंजी गुड़िया खे टैबलेट मोबाइल मिलियो आहे, प्लस उनखे सर्टिफिकेट मिलियो आहे, जेका उहा अॻिते हली करे सिंधी संगत लाइ, आशा चांद जी लाइ जाम कुझु करणु चाहींदी। इहो हिकु नंढा असांखे प्लेटफॉर्म ॾिनो आहे जिते असांजा ॿार कुझु करे था सघनि, पंहिंजे टैलेंट खे ॾेखारे था सघनि। त मां हमेशह आशा चांद जी सां गॾु कमु करणु चाहींदमि ऐं उन्हनि से मां अॻियां सिंधी संगत खे वधाइण लाइ असां कुझु इनकरेज माइटनि खे करणु चाहींदासीं। सिंधी हुयमि, सिंधी आहियां, सिंधी रहंदसि, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली। अच्छा, इहा ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त अॼु हिते सिंधु नगर में 3 ॿारनि बहिरो वरितो असांजे कॉम्पिटिशन में। 3 ॿारनि खे इनाम मिलिया आहिनि ऐं असां इन जे करे हिते सिंधु नगर में अची उन्हनि खे इनाम ॾिना आहिनि।
असीं चाहियूं था त सभई टीचरूं हिन ॻाल्हि में ख़ासि ख़ुशीअ सां बहिरो वठनि। इन जे लाइ असां 3 प्राइज़िस रखियूं आहिनि टीचर्स जे लाइ, जेके आहिनि 3 टिकेटूं दुबई जो ट्रिप जे लाइ ऐं 3 टिकेटूं इंडिया जी ट्रिप लाइ, जेके घणा ॿार तयारु कंदियूं ऐं वीडियोज़ मोकिलींदियूं उन्हनि टीचर्स खे इहे इनाम ॾिना वेंदा। बसि फ़क़ति इहा कोशिशि आहे जीअं घणे में घणा ॿार हिन ॻाल्हि में बहिरो वठनि, सिंधी ॻाल्हाइणु सिखनि, 2 ग 10 जा उचार उन्हनि खे सुठी तरह सां अची वञनि। जय झूलेलाल। मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे त अॼु आशा चांद पंहिंजे शुरू कयल हिन कार्य में कामयाबु वई आहे। हुन 3 ॿारनि खे तमामु सुठा वॾा इनाम ॾिना आहिनि ऐं ॿियनि ॿारनि खे सर्टिफिकेट ॾिना आहिनि। तंहिं लाइ मां खेसि वाधायूं थी ॾियां।